बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। आऊं सहरशा रिज़वी अज ॿीहर तव्हां सां गॾु आहियां ऐं अॼु असां स्पेशली ही प्रोग्राम जेको डिज़ाइन कयो उन जे हवाले सां ॻाल्हि ॿोल करणु चाहींदासीं। आऊं बि ऐं असांजी पूरी सथ टीम असां सोचियो पिए त असां हेल्थ जे हवाले सां ॻाल्हायूं, छो त हेल्थ इशूज़ जेके आहिनि अॼुकल्ह तमामु घणा वधी विया आहिनि ऐं उन्हनि जे जेके सहूलियतूं आहिनि उहे बि इलाही घटि आहिनि ऐं उन हवाले सां ॻाल्हि ॿोल बि प्रोग्राम्स में इलाही घटि कई वञे थी। त इलाही इम्पोर्टेंट टॉपिक आहे, उन जे हवाले सां ही प्रोग्राम जेको डिज़ाइन असां कयो आहे, ही नओं सेट जेको तव्हां ॾिसी रहिया आहियो, त इहो आहे हेल्थ इशूज़ प्रोग्राम जो सेट। ऐं इन सेट तां असां तव्हांखे जेके तव्हांजी हेल्थ सां रिलेटेड जेके बि मसइला आहिनि, जेके असांजा मर्ज़ आहिनि ऐं वरी उन्हनि जा इलाज आहिनि, उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त अॼु ज़बरदस्त शुरूआत थी वई आहे हिन प्रोग्राम जी ऐं कोशिशि इहा ई आहे त असांजा जेके प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे असीं सॉर्ट आउट बि कयूं, उन्हनि ते ॻाल्हि ॿोल बि कयूं ऐं स्पेशली स्पेशलिस्ट जेके हूंदा आहिनि, डॉक्टर्स जेके हूंदा आहिनि, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं त जीअं कुझु सिखी बि सघूं, पिराए बि सघूं। ऐं प्रॉब्लम्स ते त सभु ॻाल्हाईंदा आहिनि त हीअ बि मसइलो आहे, हीअ बि मसइलो आहे, बट उन जो सॉल्यूशन जेको आहे उन सॉल्यूशन जे पासे बि वञणु खपे। ऐं असां इन करे हीअ प्रोग्राम डिज़ाइन कयो आहे ऐं धरती सथ खे पूरी के असांजी टीम खे मां एप्रिशिएट बि कयां थी ऐं तव्हां जी जेका फीडबैक आहे उन जो बि असां इंतज़ारु कंदासीं स्पेशली, छो त हीअ प्रोग्राम असां हेल्थ जे हवाले सां ई डिज़ाइन कयो आहे। त तव्हांखे जेके प्रॉब्लम्स आहिनि, मसइला आहिनि, तव्हां चाहियो था जिन्हनि ते असां ॻाल्हि ॿोल कयूं, छो त अॼुकल्ह ॿारनि में बि डिप्रेशन खां वठी जेके उन्हनि जा फिज़िकल बीमारियूं आहिनि उन्हनि ताईं इलाही मसइला आहिनि, जेके असांजा बुज़ुर्ग आहिनि, जेके वॾा आहिनि, उन्हनि में बि इलाही मर्ज़ ऐं तकलीफ़ूं जेके आहिनि उन्हनि खे उहे फेस करे रहिया आहिनि, उन्हनि खे ॾिसी रहिया आहिनि, उहे आम थी विया आहिनि इलाही। ऐं ईअं ई असांजा जेके नौजवान आहिनि उन्हनि में बि हेल्थ इशूज़ आहिनि। अॼुकल्ह पहिरियां त ईअं हूंदो त को रेयर केस ॿुधंदा हुआसीं असां किडनी ट्रांसप्लांट जो, लिवर ट्रांसप्लांट जो, या हार्ट जूं जेके डिज़ीज़ आहिनि, ओपन सर्जरी थी वई या ॿिया अहिड़ा मसइला थी विया, कैंसर थी वियो, अहिड़ा मोज़ी मर्ज़ जेके आहिनि उन्हनि खे असां रेयर ॿुधंदा हुआसीं, पर अॼुकल्ह इहो इलाही आम आहे। ऐं तकलीफ़ जी ॻाल्हि इहा आहे त नौजवान जेके आहिनि उन्हनि में बि इहे बीमारियूं जेके आहिनि पखिड़िजी चुकियूं आहिनि, फैलिजी चुकियूं आहिनि। त असां हिन प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं हेल्थ जे हवाले सां। स्पेशली मां चाहियां थी त असां वटि सिंध में जेके सुठो कमु थी रहियो आहे, जेके इदारनि में थी रहियो आहे, उन्हनि जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कयूं ऐं असांखे नॉलेज बि मिलंदी। जनरली त ईअं हूंदो आहे त एंटरटेनमेंट जा शोज़ बि थींदा आहिनि ऐं ॿिया शोज़ बि थींदा आहिनि, पर सभिनि खां वॾो चवंदा आहिनि तंदुरुस्ती हज़ार नेमत आहे, जान आहे त तव्हांजी जहान आहे। त ईअं ई आहे, बिल्कुलु तव्हांजी जॾहिं ज़िंदगी आसान थी वेंदी आहे जॾहिं बि तव्हां हेल्दी हूंदा आहियो, एक्टिव हूंदा आहियो, ठीकु हूंदा आहियो, तव्हां जॉब बि सही करे सघंदा, पंहिंजो कमु बि सही करे सघंदा ऐं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जेका आहे उहा ख़ुशी सां, ख़ुशि असलूबी सां उन जा जेके बि तव्हांजा रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उन्हनि खे तव्हां सर अंजाम ॾेई सघंदा जॾहिं तव्हां हेल्दी हूंदा। ऐं उन सां गॾु तव्हांजी मेंटल हेल्थ बि इलाही ज़रूरी आहे, तव्हांजी फिज़िकल हेल्थ बि इलाही ज़रूरी आहे। असांजा बुज़ुर्ग, असांजा ॿार, असांजा वॾा ऐं असांजा नौजवान, सभिनी जी हेल्थ इलाही ज़रूरी आहे। त उन जे हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं ऐं हिन प्रोग्राम में स्पेशली जेके डॉक्टर आहिनि, जेके माहिर आहिनि, उन्हनि खे असां कॉल बि कंदासीं, उन्हनि खे तव्हां सां कनेक्ट कंदासीं त जीअं मां तव्हांजी रिप्रेज़ेंटेटिव थी उन्हनि खां कुझु सुवाल बि पुछी सघां त जीअं असांखे नॉलेज बि मिले ऐं असां उन्हनि बीमारियुनि जे जेके मसइलनि जो जेको सॉल्यूशन आहे, जेको हल आहे, उन जे पासे बि वञी सघूं। त अॼु बि असां जेका ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा कंदासीं गंबट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंसिस जे हवाले सां। ही इंस्टीट्यूट जेको आहे उन जे हवाले सां मूंखे पाण ॾाढी क्यूरोसिटी आहे बल्कि, त ही इंस्टीट्यूट एतिरो मक़बूल कीअं आहे उन जे हवाले सां असां ॻाल्हाईंदासीं। पाकिस्तान लेवल ते हिन जी मक़बूलियत आहे, उहे मुश्किल जेको ट्रांसप्लांटेशन आहे कंहिं बि ऑर्गन जी, उहा इलाही मुश्किल हूंदी आहे। उहा ट्रांसप्लांटेशन हिन हॉस्पिटल में थी रही आहे ऐं उहा एॾे वॾे लेवल ते एॾे बहितरीनु तरीक़े सां जेके प्रोफेशनल आहिनि, जेके स्पेशलिस्ट आहिनि, उहे करे रहिया आहिनि ऐं इलाजु एतिरो महांगो आहे। असां त हिकिड़े वॾे सिटी में रहूं था, कराची में रहूं था, त हिते बि वॾा वॾा हॉस्पिटल आहिनि, पर इलाजु एतिरो महांगो आहे, हिकिड़ो आम माण्हू, हिकिड़ो ग़रीब माण्हू उहो अफोर्ड ई नथो करे सघे ऐं ट्रांसप्लांटेशन जो इलाजु त इलाही महांगो आहे। ऐं जॾहिं बि मां हिन जे हवाले सां रिसर्च कई, हॉस्पिटल जे हवाले सां, गंबट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंसिस जे हवाले सां, त यकीन कयो मूंखे एॾा सुठा रिव्यू मिलिया ऐं माण्हू जेके आहिनि उहे हिन हॉस्पिटल में वञनि था ऐं फ्री उन्हनि जो इलाजु थिए थो। त मूंखे ॾाढी क्यूरोसिटी हुई। पहिरियां असां जॾहिं प्रोग्राम ही डिज़ाइन कयो हेल्थ इशूज़, त मुंहिंजी ऐं अदा गुलज़ार भंगवर जी, असांजी ॿिन्ही जी डिस्कशन हले थी, त मां उन्हनि खे इहो चयो त असांखे अहिड़ा प्रोग्राम हिकिड़ो त करणु खपनि ऐं स्पेशली अहिड़ा जेके इंस्टीट्यूट आहिनि उन्हनि जे हवाले सां ॻाल्हाइणु खपे, छो त नॉलेज बि वधंदी उन हवाले सां
ऐं ॿियो जेके प्रोफेशनल आहिनि उहे असांखे सही नमूने सां गाइड करे सघंदा त इदारा जेके आहिनि उन्हनि सां असांजो कनेक्टेड हुजणु इलाही ज़रूरी आहे। त अॼु वारो जेको प्रोग्राम आहे नाज़रीन उन में असां ॻाल्हि ॿोल हेल्थ जे हवाले सां कंदासीं। बिलख़ुसूस मां तव्हांखे ॿुधायां त गिम्स जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं, गंबट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ एंड साइंसिस जे हवाले सां ॻाल्हाईंदासीं। मैं इहो मां ज़रूरु चवंदसि त तव्हां पंहिंजी फीडबैक ज़रूरु ॾिजो असांखे ऐं ॿुधाइजो असांखे त असांखे छा करणु खपे, असांखे हिन प्रोग्राम खे अञा बहितर कीअं करणु खपे ऐं तव्हांजा कहिड़ा प्रॉब्लम्स आहिनि, कहिड़ा मसइला आहिनि जिन जो सॉल्यूशन या हल जेको आहे उहो तव्हां असां सां गॾिजी करे पंहिंजी हेल्थ जे हवाले सां ॻोल्हणु चाहियो था त उन हवाले सां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। ऐं बिलख़ुसूस मां तव्हांखे ॿुधायां त इलाही रिस्पेक्टेबल माण्हू हूंदा आहिनि जेके पंहिंजे धरती जे माण्हुनि जी सेवा कंदा हुजनि, उन्हनि जो ख़्यालु रखंदा हुजनि त उहे इलाही क़ीमती माण्हू हूंदा आहिनि। बिलख़ुसूस जेके डॉक्टर आहिनि उन्हनि खे हू बि हिकिड़ो पैगम्बरी पेशो जेको आहे उन सां सलाड़ियल हूंदा आहिनि, उन में कमु कंदा आहिनि ऐं मां त सल्यूट कंदी आहियां, यकीन कयो उन्हनि सभिनी डॉक्टर्स खे जेके कोविड जे टाइम में असांखे ख़बर पई त उन्हनि जो रोल छा आहे। स्पेशली जॾहिं असां सभु तकलीफ़ में, ॾुखनि में, परेशानियुनि में पंहिंजे घरनि में वेठल हुआसीं, उन टाइम में डॉक्टर्स जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिरी पंहिंजे माण्हुनि जे लाइ माण्हुनि जी ख़िदमत करे रहिया हुआ, माण्हुनि जो ख़्यालु रखी रहिया हुआ ऐं सिहत जेका आहे उहा त अलाह जे इख़्तियार में आहे, पर पोइ बि डॉक्टर्स मां चवंदी आहियां त उहो हिकिड़ो बहितरीन रूप आहे, हिकिड़ो बहितरीन इंसान आहे जंहिंखे अलाह साईं हिकिड़ो ह्यूमनटेरियन करे हिन धरती ते लाथो आहे। ऐं उहे डॉक्टर्स जेके असांखे असांजे मुल्क खे सर्व करे रहिया आहिनि, मां उन्हनि खे सैल्यूट बि कयां थी, एप्रिशिएट बि कयां थी। ऐं अॼु बि हिकिड़ी बहितरीन पर्सनैलिटी असां सां गॾु कॉल ते हूंदी, उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल हेल्थ जे हवाले सां कंदासीं। ऐं हेल्थ बिलख़ुसूस मां तव्हांखे ॿुधायो जेका ट्रांसप्लांटेशन थी रही आहे गंबट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंसिस में, उन जे हवाले सां असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। त हिकिड़ी इलाही बहितरीन शख़्सियत आहे जेका असांखे जॉइन कंदी कॉल ते ऐं उन्हनि खे कंहिं बि तारुफ़ जी ज़रूरत न आहे। कैप्टन रिटायर्ड डॉक्टर रहीम बख्श भट्टी असां सां गॾु मौजूदु आहिनि कॉल ते। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। कीअं आहियो सर, तव्हां ठीकु आहियो, ख़ुशि आहियो? अल्लाह शुक्र आहे भेण। सर पहिरियां त असां तव्हांखे एप्रिशिएट कंदासीं, धरती जी सथ पारां असां तव्हांखे एप्रिशिएट कयूं था त तव्हां एॾो बहितरीन इदारो जेको आहे उहो हलाए रहिया आहियो, एतिरो बहितरीन इंस्टीट्यूट तव्हां ठाहियो आहे। सभ खां अॻु में त मां पुछणु चाहींदसि तव्हां खां त गंबट इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ साइंस तव्हांजे ठाहिण जो इरादो कीअं थियो ऐं इन जो इंट्रोडक्शन जे हवाले सां पुछणु चाहींदसि त कीअं इहो ख़्यालु तव्हांखे आयो? महिरबानी अजी। एक्चुअल छा आहे त तव्हांखे इहा ख़बर हुजणु घुरिजे त मुंहिंजी पैदाइश जॻह गंबट आहे ऐं मां जेको बेसिक असांजी एजुकेशन ई मां गंबट मां हासिलु कई, मैट्रिक हितां कई, प्राइमरी हितां कई। ज़ाहिर मुंहिंजो ॻोठु हो ऐं मुंहिंजो इहो हूंदो त ॻोठ जी का ख़िदमत कजे वञी। पोइ वरी मां 71 में MBBS 70 में MBBS कई। पोइ उन खां मां आर्मी में हलियो हुयुसि, 4 साल हुते गुज़ारिया। जॾहिं वापसि आयुसि त वरी साॻियो अचे मां पंहिंजे गंबट डिस्पेंसरी हुई उन में मैं जॉइन कयो अचे एज़ अ मेडिकल अफसर। इहो 74 में आहे ऐं मुंहिंजे ख़्याल मुंहिंजा 50 साल पूरा थियण वारा आहिनि। ऐं इन पंहिंजे गंबट में जेको डिस्पेंसरी खां सफ़र हुयो हिन महिल त हिन कॉलेज इंस्टीट्यूट और इहे सॼो जेके सेटअप ठहिया आहिनि। सो इहो अलाह जो शुक्र आहे, अलाह मूंखे मौक़ो ॾिनो जो एतिरा साल मां रहियुसि ऐं मुंहिंजूं जेके शयूं हुयूं जेको दिलि में हुयूं उहे सभु आस्ता आस्ता पूरियूं कयूं। डिस्पेंसरी तालका हॉस्पिटल थी, पोइ उन खां पोइ इंस्टीट्यूट थियो, पोइ मेडिकल कॉलेज ठही, पोस्ट ग्रेजुएशन कॉलेज ठही। हिन वक़्तु मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान में पहिरीं हॉस्पिटल आहे जंहिंमें असांजा जेतिरा असांजा ट्रांसप्लांट थियनि था, ॿी काई हिन जे कंपेरिज़न कोई हॉस्पिटल कोन्हे पाकिस्तान में। जीअं लिवर ट्रांसप्लांट पियो थिए, किडनी ट्रांसप्लांट पियो थिए, कार्निया ट्रांसप्लांट थो थिए ऐं कॉक्लियर असांजे प्लांट बीहणो पिया। हाणे इनशाला फ्यूचर में असां लंग ट्रांसप्लांट जो सोचियो आहे, उहो बि कंदासूं। बाक़ी हाणे बेसिक जेकी शयूं आहिनि, मैटरनिटी होम आहे असां वटि, पीठ जो आहे, बेसिक जेके बि शयूं आहिनि, रेडियोलॉजी आहे, तंहिंखां पोइ ॿियूं बि काफ़ी शयूं आहिनि। पर असां वटि ॿियूं असांखे एडवांस जेको आहे कार्डियोलॉजी आहे, कार्डिक सर्जरी आहे जंहिंमें बाईपास पिया कयूं ऐं लंग जी सर्जरी हले पई, थिए पई, जनरल सर्जरी हले पई, मेडिसिन बि हले पई। तंहिंखां पोइ असां वरी स्पेशलाइज़ की सर्स ॿी आहे जेका बोन मेरो ट्रांसप्लांट आहे, जेके असांजे ॿार थैलेसीमिया जा ॿार हूंदा जंहिंजो हिते इलाज ई कोन्ह थींदो, त उहे ॿारनि जो जेको चिल्ड्रन जो जेको ऑपरेशन थैलेसीमिया जो थियो आहे, बोन मेरो ट्रांसप्लांट असां वटि थिए थो। ऐं ॿिया बि हीमोफिलिया आहे, ॿियूं जो ब्लड डिसऑर्डर्स जेका हुजे त असां वटि थिए पियो। उन खां पोइ असांजो वरी ऑन्कोलॉजी कैंसर,
उहो बि असांजो एडवांस सिस्टम आहे, उहो बि 2 सालनि खां कमु करे पियो। ऐं हिन वक़्तु में गामा नाइफ आहे, पेट सिटी आहे, जेके पाकिस्तान में हिकु जॻह ते आहिनि ई कोन। तो असां वटि आहिनि, इनशाला अॻिते ॿियूं बि काफ़ी असांजो अॻिते वधूं पिया। जीअं असांजो हेल्थ सिटी डिक्लेयर थियल आहे, उहो 1500 एकड़ ज़मीन असां वठूं पिया। ऐं असां 2000 बेड हॉस्पिटल ॿी ठाहिण जी आहे गवर्नमेंट जी, तो प्रोजेक्ट आहे असांजो। त असां तंहिंखां पोइ असां ॿियो जेको कमु कयूं पिया त जेके असांखे दवाऊं घुरिजनि, असांखे दवाऊं सही न पई मिलनि, पोइ असां पंहिंजी मैन्युफैक्चर प्लांट पे मेडिसिन जो हणूं त असांखे क्वालिटी जूं मेडिसिन मिलनि ऐं अवेलेबल हुजनि। त उन में जाली काई असांजी मेडिसिन हाई एंड असां कमु पिया कयूं, त उन में असांखे ज़ीरो टॉलरेंस घुरिजे, मेडिसिन सही हुजणु घुरिजे, क्वालिटी सही हुजणु घुरिजे हुनजी। ईअं असांजा OT तमामु वॾा आहिनि, उहे बि पाकिस्तान में कंहिं वटि एतिरा कोन्हनि के पे, जेके असांजा मॉड्यूलर OTs आहिनि। ICUs आहिनि असां वटि काफ़ी, 80 बेड जा ICU आहिनि असां वटि। बहरहाल मोस्टली का बि अहिड़ी शइ तव्हां पुछंदव त कहिड़ी तव्हांखे हेल्थ फैसिलिटी, उहा असां वटि तव्हांखे ज़रूरु मिलंदी। जेका शइ ॻाल्हाए रहिया आहियूं इहा आहे प्रोग्रेस, त बेसिकली तव्हां कहिड़ी शयूं फ्यूचर में चाहियो था ऐं छा छा तव्हांजे हॉस्पिटल में थी रहियो आहे। पर मां तकलीफ़ुनि जे बारे में पुछणु चाहींदसि, जॾहिं बि तव्हां कंहिं इरादे सां निकिरो था, को कमु शुरू करियो था, त उन में खोड़ तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि। कहिड़ियूं कहिड़ियूं तकलीफ़ूं तव्हां फेस कयूं ही गंबट इंस्टीट्यूट ठाहींदे? अॼु ॾिसो न, हीअ जेका हुयो रा लैंड, इहे सम्झो ईअं जॾहिं तव्हां उन कंदा हो, पोइ उन में तव्हांखे काफ़ी तकलीफ़ूं हूंदियूं, उन में कंडा बि लॻंदा तव्हांखे भितर बि लॻंदा, सभु कुझु थींदो। रा शइ ठहियल, रा खे मथे खणी अचण लाइ का बि असांखे तकलीफ़ कोन्हे। तव्हांखे ख़बर आहे असांजो ब्यूरोक्रेट सिस्टम जेको आहे, असांजी जेके अफ़सरशाही आहे या ॿिया जेके शयूं आहिनि, पॉलिटिकल आहिनि शयूं, सभु आहिनि। पर अलाह जो शुक्र आहे, सभु माण्हुनि खे जेको मां हिन सां फेस कयो त कोई नाराज़ बि न थियो ऐं स्मूथली मां कमु कयो, छो त मुंहिंजो हुयो इंट्रस्ट हो कमु करणु। कंहिंसां झगड़ो कोन कयो, कहिड़ो गारियूं ॾेई वेंदो त बि चवंदो ठीकु आहे, तूं ख़ुशि रह, पंहिंजी जॻह ते मूंखे कमु करिणो आहे। त उहो टॉलरेंस, सब्र ऐं प्लस महिनत, जुनून जो हूंदो आहे न, उन खे मां आज़मायो ऐं उन जे लिहाज़ सां अॼु त मां इहो सिस्टम ठाहियो आहे। ऐं इहो कंहिंखे शिकायत न थींदी त भई भट्टी साहिबु जेको आहे, को चवे त डॉक्टर भट्टी जेको आहे सो कॾहिं जज़्बाती थींदो आहियां ज़रूरु, पर वरी एतिरे क़दुरु हुआ जो माफ़ी वठी ईंदो आहियां उन खां, त भई मुंहिंजी ग़लती आहे ऐं ग़लती हमेशह मां महसूसु कंदो आहियां, पोइ उन खां माफ़ी वठंदो आहियां। ऐं क्रिटिसिज़म जेको थींदो आहे उनखे वॾी आजा कंदो आहे। क्रिटिसिज़म मां चवंदो आहियां गाइडलाइन आहे, जेका शइ असां वटि नथी थिए, क्रिटिसाइज़ कनि था, उनखे मां इम्प्रूवमेंट कंदो आहियां। सो काफ़ी जेकॾहिं रुकावटूं आहिनि त रुकावट जो फ़ाइदो वठी अॻिते वधंदा आहियूं असां। अच्छा, मां चाहींदसि त हिकिड़ो त असांजा जेके डॉक्टर हज़रात आहिनि, तव्हांखे बि ख़बर आहे सर, तव्हां पाण डॉक्टर आहियो, असां तव्हांजी इलाही रिस्पेक्ट करियूं था। उनजो रीज़न ऐं सबबु इहो आहे, हिकिड़ो त असां हू बि जनरली हिकिड़ो पैगम्बरी पेशो आहे तव्हांजो, ऐं ॿियो तव्हां हिकिड़ो इलाही वॾो कमु कयो आहे। असां वटि इलाजु एतिरो नामुमकिन थी वियो, माण्हू इलाही डिफरेंट जेके मर्ज़ आहिनि उन्हनि में मरण जो उन्हनि जो रेशियो, वरी असां कोविड में बि ॾिठोसीं तव्हांजो रोल ऐं बिलख़ुसूस जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि जो रोल। त गंबट इलाही सुठो हींअर रोल प्ले करे रहियो आहे। ऐं फ्री इलाज जे हवाले सां मां ज़रूरु पुछणु चाहींदसि, इहो ख़्यालु कीअं आयो त फ्री इलाजु हुजणु खपे माण्हुनि जे लाइ, छो त हिते प्राइवेट हॉस्पिटल्स आहिनि, खोड़ अहिड़ा इदारा आहिनि जेके बिज़नेस बि सम्झंदा आहिनि हॉस्पिटल्स खे, तव्हां ईअं छो कोन सम्झो? ॾिसो, मां इन ई गुरबत वारे सिलसिले मां मथे उथियो आहियां। मां को अमीर कोन हुउसि, वॾे कंहिं ज़मींदार जो पुटु कोन हुउसि, कंहिं सरमाएदार जो पुटु कोन हुयुसि। मां गुरबत मां गुज़ारियो त मूंखे अहसासु हो गुरबत जो, ऐं ॾिठुमि जॾहिं मां नथो अफोर्ड करे सघां या मुंहिंजे लेवल जा माण्हू अफोर्ड करे सघनि, त ग़रीब काॾों अफोर्ड करे, की जुती बि कोन्हे जेके आहिनि उहो, जेकॾहिं उन लाइ असां जेके फैसिलिटी नथा प्रोवाइड कयूं, असां कमर्शियल इंट्रस्ट रखंदासूं त उहे वीचारा पोइ त ग़रीब त को न वठी सघंदो फैसिलिटीज़ असां वटां। हिन वक़्तु इहा ॻाल्हि आहे त आगा खान जी जेको आहे उन दीवार खे को हथ बि लाहे न सघंदो, छा त पैसो घुरिजे, पर उहे आगा खान जूं फैसिलिटीज़ गवर्नमेंट में अवेलेबल आहिनि ऐं फ्री ऑफ कास्ट आहिनि। हाणे इहो केॾो हिकिड़ो तव्हां ॾिसंदो विच ते गैप आहे, होॾे हेॾा सारा पैसा, हिते ज़ीरो पैसो। त इन करे
इहो हिकिड़ो असांजी कामयाबी आहे हिन अदारे जी त इनखे असां एतिरे क़दुरु खणी आया आहियूं त हिन वक़्तु मां सम्झां थो त को अहिड़ो अदारो न आहे वॾे में वॾो हेल्थ जो जेको असांखे रिफर्ड पेशेंट नथो करे, उहे असां वटि फ्री था थियनि। जेके हिन वक़्तु ब्रेन ट्यूमर्स आहिनि उन ते 12-12, 13-13, 14 लख ख़र्च थो अचे मुंहिंजो। बिल्कुलु ईअं आहे। अच्छा, कहिड़ा कहिड़ा शोबा आहिनि जेके हाणे ताईं कमु करे रहिया आहिनि? डिफरेंट शोबा हूंदा यकीनन, मेडिकल साइंसिस में बि डिफरेंट फील्ड्स आहिनि। जी तव्हां न्यूरोलॉजी जी ॻाल्हि कई, लिवर जी असां ॻाल्हि कई, ईअं कहिड़ा कहिड़ा शोबा आहिनि जेके उते कमु करे रहिया आहिनि? अदी तव्हां ॾिसो, पहिरियों हेड खां शुरू थियो जी त असांखे ब्रेन लाइ असांखे न्यूरो सर्जरी आहे, न्यूरोलॉजी आहे। वरी अचो तव्हां नेक ते, हेड नेक ENT असां वटि आहे, उते असां वटि आहे। अचो असां वटि आर्थो स्पाइन बोन्स आर्थोपीडिक असां आहे, असां वटि डिपार्टमेंट वॾो। ईअं जनरल सर्जरी आहे, एब्डामिन में का सर्जरी आहे, उहो असां वटि आहे। उन खां गैस्ट्रोएंट्रोलॉजी असां वटि आहे हेॾी सारी वॾी। तंहिंखां पोइ तव्हां लंग्स ते अचो, उहो उन लाइ असां पल्मोनरी वॾो असांजो अदारो ठहियो पियो आहे त जेके लंग्स सां रिलेटेड डिज़ीज़ आहिनि उहे असां ट्रीट पिया कयूं। अहिड़ी तरह सां अचो तव्हां कार्डिक ते त एडल्ट कार्डियोलॉजी आहे ऐं चिल्ड्रन असांजी कार्डियोलॉजी, जंहिं ॿारनि जा वार आहिनि उहे फ्री कया था वञनि, उहो ऑपरेशन खां बग़ैर। ऐं ऑपरेशन जुदा सर्जरी ॿारनि जी बि थिए थी कार्डिक जी ऐं वॾनि जी बि थी। अहिड़ी तरह सां ॿारनि जो कार्डियोलॉजी आहे नंढनि ॿारनि जी बि थिए थी ऐं वॾनि जी, यानी एंजियोप्लास्टी आहे, एंजियोग्राफी आहे, सभु फ्री ऑफ कास्ट आहिनि। ऐं मुंहिंजे ख़्याल में NIC ॾाढो सुठो कमु कयो छो त उहा कराची ताईं पहिरियों कार्डियोलॉजी मां हिते मूं कयो, पहिरियों माण्हू मां आहियां जंहिं असां हिते बाईपास शुरू कयो, कार्डियोलॉजी शुरू कयो। इहा असां वटि कोन आहे पहिरियों। पोइ उन खां पोइ असां गवर्नमेंट खे आयो त छो न सॼनि डिस्ट्रिक्ट में या किथे जुदा जुदा असां पंहिंजा NIC जी जहिड़ा अदारा खोलियूं। पर पहिरियों मां हुउसि गंबट में खणी आयुसि, ब्रेक थ्रो फस्ट मुंहिंजो हुयो ऐं उनखे पोइ सभु अची विया। त ईअं तव्हां जेको पुछंदो न, जे बोन मेरो ट्रांसप्लांट आहे, ब्लड डिसऑर्डर्स आहिनि, इहे असां ई शुरू कया हिते, किथे बि कोन हुया पाकिस्तान में। हिन वक़्तु असांजो बिगेस्ट सेंटर अथव इहो हिमेटोलॉजी सेंटर ऐं बोन मेरो ट्रांसप्लांट पाकिस्तान में। आर्मी वटि आहे हिकिड़ो, उहो असांखां पोइ आहे, अॻु में असांजो बिगेस्ट सेंटर आहे। जॾहिं तव्हां इहो शुरू कयो थिए त इन ते छा रिसर्च कई हुई तव्हां? त इहे आइडियाज़ तव्हांखे कीअं आया त ट्रांसप्लांटेशन बि थी सघे थी ऐं इहे सभु शयूं थी सघनि थियूं? इहे सभु इन करे आया त माण्हुनि जूं ज़रूरत हुयूं। सही। मां हर माण्हू खे चवंदुसि, सोचींदुसि असां छा छा ठाहियूं। हिते मां तव्हांखे मिसाल थो ॾियां त मां सिंगापुर में वियुसि त हिकिड़ो माण्हू वीचारो नंढड़ो ॿारु खणी आयो, रड़ियूं कंदो आयो, नंढड़ो ॿारु वीचारो बाहि में सड़ी पियो। सो उन ॾींहुं मां जी फ्लाइट हुई सिंगापुर जी, त जॾहिं वञा पियो त उहो ॿार खे ॾिसी उते खे मूंखे झर्क आयो त बर्न सेंटर असां छो न ठहणु घुरिजे। उते मां ॾिठो ई रुॻो बर्न सेंटर, ऐं उहो सॼो बर्न सेंटर हिन वक़्तु हाई एंड बर्न सेंटर मूं ठहियलु आहे। उहे ॿार खे ॾिसी जॾहिं ॾींहुं थी त हेतिरा ॿार अलाए केतिरा वेतिरा हूंदा, एतिरियूं मायूं अलाए केतिरियूं सड़ंदियूं हूंदियूं, त असां छो न बर्न सेंटर हुजे। ईअं दिलि जा मरीज़ ईंदा, अटैक वेंदा, मरी वेंदा, इहो सोचो छो न हिते असां वटि इमीडिएट हुनखे ट्रीटमेंट मिली वञे। ईअं किडनी जा ईंदा, वीचारा डायलिसिस लाइ परेशान हूंदा, हेॾे होॾे किराची बिराची, त असां डायलिसिस सेंटर शुरू कयो। मायूं वीचारियूं प्रेगनेंसी दौरान हो थींदियूं, C सेक्शन जी फिज़िक्स हूंदी, ऑपरेशन, त असां मेटरनिटी वॾो ठाहियो। ॿार नंढा जेके आहे ॼामंदा त उनखे बि वॾी सहूलियत कोन हुई। त ॾिसण सां छा थी, हमेशह जॾहिं तव्हां थिंकर्स आहियो, तव्हांखे का शइ ईंदी, पोइ उहो असां मुंहिंजो इहो हो त उनखे मां ज़रूरु ठाहियां। ऐं अलाह शुक्र आहे उहो उन खां पोइ हर शइ ठही वई आहे। हिन वक़्तु ॿारनि जी तालीम MBBS कराइणी, मेडिकल कॉलेज खोली। पहिरीं तालका हॉस्पिटल आहे, तालका आहे जंहिंमें असांजी मेडिकल हॉस्पिटल कॉलेज ठहियलु आहे सिंध में, ॿी हंधि किथे कोन्हे का। त इहे शयूं जेके आहिनि एज़ पर नीड, जेको जे मुंहिंजी ससु घुरंदी पई, चवां पई हाणे हर साल में को न को अदारो मां ठाहियो उन हिते। हाणे मुंहिंजी 50 साल सर्विस आहे हिते गंबट में। इहो तमामु लेंदी ऐं लॉन्ग स्ट्रगल हुयो, सफ़र बि वॾो, पर काफ़ी शयूं ठही, इहा मूंखे ख़ुशी आहे त ठही वियूं। ऐं हर जॻह ते अच्छा ॿियो हुयो त सभु को चवंदो वाई अट गंबट, गंबट नंढो तालको आहे, इहे सभु शयूं तालके में छो था कयो, वॾी मुखालफ़त थी न थिए। गंबट इंस्टीट्यूट जे करे ई सिटी जेका असांजी गंबट आहे उहा अॼु सुञाती वञे थी पूरे पाकिस्तान लेवल ते। जेको इकानमी जेका गंबट जी वधी आहे, उहा तव्हां इमेजिन नथा करे सघो। एतिरा गेस्ट हाउस ठही विया आहिनि, एतिरा होटल ठही विया आहिनि, ऐं माण्हू अलाए किथां किथां अची रहनि था, उते हिते ख़र्चु कनि था, ॿाहिरियां बि अचनि था पाकिस्तान खां।
हितों सॼे पिशावर खां भिंडी खां तव्हांजा आज़ाद कश्मीर खां जिथों किथों तव्हांखे हिते माण्हू नज़र ईंदा सभिनी क़ौमुनि जा हिते नज़र ईंदा पठान हुजे बलोच हुजे तव्हांजो पंजाब जो हुजे सरहद जो हुजे त जिथों तव्हांखे माण्हू नज़र ईंदा गंबट में इहा वॾी अचीवमेंट आहे असांजी बिग अचीवमेंट आहे त सभिनी खे असां कन्वर्ट करे हिते आंदो आहे हिते गंबट में। अच्छा रिसेंटली बिलावल भुट्टो ज़रदारी साहब हिकिड़ी ॻाल्हि कई हुई त चइनी सूबनि जी ॻाल्हि कई त चइनी सूबनि में गिम्स जहिड़ा हॉस्पिटल जेके आहिनि उन्हनि जी उन्हनि ज़िक्र कयो ऐं ॿियो वरी उन्हनि मियां नवाज़ शरीफ़ खे इनवाइट कयो त तव्हां अचो ऐं गंबट हॉस्पिटल खे तव्हां विज़िट कयो। बिलाल साहब जहिड़ो माण्हू असां वटां इहो चवे थो चैलेंज करे थो त ॾिठो यू सीइंग द बिलीविंग हू 3 दफ़ा असां आयो आहे उन लाहौर बि घुमियो आहे उन दफ़े मां ॾिठो त मां लाहौर बि घुमियो आहे लाहौर में ॾिठो पर लाहौर में शयूं कोन्हनि गंबट असांजे नंढे शहर में त सीइंग द बिलीविंग हू हिते आयो आहे हुन ॾिठो आहे ऐं हू पोइ इंट्रस्ट वरितो आहे ऐं असांजी लीडरशिप खे एतिरो इंट्रस्ट वठणु घुरिजे जीअं गंबट मां असांजी वरितो आहे बिलाल साहब या असांजो चीफ मिनिस्टर हुयो या असांजी मैडम अज़राही इन सभिनी काफ़ी हू चवंदा आहिनि जेको सिंधी में पाण अकेली कॾहिं ॻोठ कोन वध थोरी कॾहिं ॻोठ कोन वधंदी आहे हीउ सॼो कंबाइन जे सिस्टम थियो तंहिंमें गवर्नमेंट पॉलिटिकल लीडरशिप सभु आया तॾहिं इहो अदालत ठहियो। सर मैसेज छा ॾियणु चाहींदा असांजा यंगस्टर्स तव्हांखे हींअर ॾिसी रहिया आहिनि फ्यूचर जा डॉक्टर ॾिसी रहिया आहिनि त भई छा मैसेज ॾियणु चाहींदा ऐं कीअं तव्हां जहिड़ा ह्यूमनटेरियन जेके आहिनि उहे साम्हूं अची अहिड़ा ज़बरदस्त इंस्टीट्यूट इन्वेंट करे सघनि था ठाहे सघनि था उन्हनि खे छा मैसेज ॾियणु चाहींदा? मूंखे इहो मैसेज आहे यंगस्टर खे त मां उनखे मिसाल ॾींदो आहियां त असां 100 हुयासीं MBBS स्टूडेंट्स ऐं 100 में असांजा घटि में घटि ई लीडरशिप जेका आहे 50% त थिए चल पासिंग त 50% थिया त 50 असांजा जेके स्टूडेंट्स आहिनि ईअं पंहिंजा अदारा ठाहिनि ईअं पंहिंजी महिनत कनि ईअं ई सेटअप ठाहिनि छो त उनजे लाइ ॾाढो हिकिड़ो एग्ज़ाम्पल पियो आहे उनखे फॉलो करे उनखे इम्प्लीमेंट कनि। ये यंग जनरेशन उनजो हाणे उन वक़्तु उन्हनि जो आहे हाणे त ॾाढो ॿियूं आर्टिफिशियल इंटेलिजेंस थी अचे पई कंप्यूटराइज़ सिस्टम ठही वियो आहे एॾियूं फैसिलिटियूं असां त का फैसिलिटीज़ कोन हुई सिलेट लिखी का उन ते लिखी त सिखियो हाणे त कंप्यूटर लैपटॉप अलाए छा छा चयो आहे ज़मानो वधी आहे ओतिरो असांजी यंग जनरेशन खे अॻिते अचणु घुरिजे त असां जीअं इंटरनेशनली वर्ल्ड में कॉम्पीट करे सघूं। थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच सर तव्हां असांखे जॉइन कयो असांखे टाइम ॾिनो ऐं तव्हां असांखे नॉलेज बि ॾिनी ऐं हॉस्पिटल जे हवाले सां ऐं हू बि जनरली कुझु शयूं ख़बर हूंदियूं आहिनि एतिरियूं ख़बर न हूंदियूं त तव्हां असांजी ॼाण में इज़ाफ़ो कयो ऐं तव्हां जहिड़ी मान वारी शख़्सियत असांखे टाइम ॾिनो तव्हांजा थोराइता आहियूं थैंक यू सो मच सर। नाज़रीन ब्रेक जी तरफ़ हलूं था असां ऐं नंढो ब्रेक आहे ब्रेक खां पोइ असां ॿीहर कुझु स्पेशलिस्ट डॉक्टर आहिनि जिन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं छो त उहे गिम्स सां तालुक़ु रखनि था ऐं उते कहिड़ा कहिड़ा जेके ट्रांसप्लांटेशन्स आहिनि उहे थियनि था या डिफरेंट शोबा आहिनि इदारा आहिनि त कोशिशि कंदासीं त जेके इलाही डिफरेंट कमु गंबट इंस्टीट्यूट में थी रहियो उन ते बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं स्पेशलिस्ट जेके आहिनि उन्हनि सां तव्हांजी ॻाल्हि ॿोल करायूं हिते ब्रेक जो टाइम थियो आहे नाज़रीन वञिजो केॾांहुं न ऐं ॾिसंदा रहिजो धरती TV।